पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण खिलाफ़ पीटीआई तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी 11:30 वॻे थींदी। चीफ जस्टिस जी सरबराही में लार्जर बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी हलाईंदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां जवाब जमा करायो वेंदो। वज़ीर आज़म हाउस वफ़ाक़ी काबीना जे मेंबर्स खे सुप्रीम कोर्ट पहुचण जी हिदायत करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ बि सुप्रीम कोर्ट में पेश थींदो। क़ौमी असेंबली जे कानून ऐं इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास थोरी देरि में थींदो। इजलास में अदालती सुधारनि वारो बिल मंज़ूर कयो वेंदो। कमेटी बिल मंज़ूर करे रिपोर्ट क़ौमी असेंबली में पेश कंदी। कमेटी जाइज़ो वरितल बिल सेनेट जे इजलास में पेश कंदी। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में औरत जज खे धमकी ॾियण वारे केस जी ॿुधणी प्रोसिक्यूटर पेश न थियो। अदालत ॿुधणी 11 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। इमरान ख़ान जी वकील पारां ज़मानत जोॻा वारंट बहाल करण जी इस्तदा। इमरान ख़ान जे वकील चयो त इमरान ख़ान खे सिक्योरिटी जो ख़दशो आहे, पेश नथो थी सघे। खेसि इस्लामाबाद हाई कोर्ट वञणो आहे, इजाज़त ॾिनी वञे। अदालत रिमार्क ॾींदे चयो त अव्हां जा दलील मुकमल थी चुका आहिनि, अव्हां भली वञी सघो था। सिंध हाई कोर्ट इमरान ख़ान जे फोकल पर्सन हसान न्याज़ी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ संदसि वालिद हफ़ीज़ न्याज़ी जी दरख़्वास्त सुभाणे दलील तलब करे वरिता। जस्टिस के आगाह रिमार्क्स ॾींदे चयो त अॼु केसिस जो दबाव वधीक आहे, अव्हां पंहिंजा दलील सुभाणे ॾिजो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जारी। चमन, कोज़क, टाप, हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात। सिंध में अॼु खां बरसात जो नओं सिलसिलो थियण जी अॻकथी थियल। सिंध ऐं बलोचिस्तान में बरसात जो नओं सिलसिलो 31 मार्च ताईं जारी रहण जो इम्कान आहे। ऐं मैक्सिको में पनाहगीरनि जी हिरासती मर्कज़ में बाहि लॻी वई। 40 खां वधीक पनाहगीर सड़ी पौत, केतिरा ई ज़ख़्मी। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। हिरासती मर्कज़ जे अमलदारनि मूजिबि 70 खां वधीक पनाहगीर हिरासती मर्कज़ में मौजूदु हुआ। सड़ी पौत थियलनि में अक्सरियत वेनेज़ुएला जे शहरनि जी हुई।